नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा हलूं त प्रेस क्लब आडो सखर जे इलाइक़े संग्रह मागवाती वयल 7 सालनि जी मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंधी हिंदू तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि अक़लियती बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंदकोट मां अवामी न्यूज़ रिपोर्टर जानी जोंसाल बलोच पंहिंजे हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, कंदकोट प्रेस क्लब आडो सखर जे इलाइक़े संगारा मां अगवा थी वियल 7 सालनि जी मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंधी हिंदू तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि सिजाद बिरोही, संजय कुमार, असलम मीरबार, सरमंद जागीराणी ऐं ॿियनि चयो त संगारा मां 7 सालनि जी मासूम निंगरी प्रिया कुमारी योम आशूरा ते मातम जलूस ॾिसण लाइ घरां निकिती त गुम थी वई आहे, जंहिंजी वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। ज़ाहिर आहे त हीअ कंहिं दरंदा जे हथ चढ़ी वई आहे। पुलिस निंगरी खे बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे, जंहिंजी करे असां एहतिजाजी ज़रिए सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस खे मुतालबो करियूं था त मासूम निंगरी के जल्द बाज़ियाब करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।